नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अवां खे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं। राणीपुर भरिसां कुंभ थाणे जी हद ॻोठ गौस बख़्श जामड़ो जे रवासियुनि गुलाम नबी जामड़ो, इम्तियाज़ जामड़ो, मुश्ताक जामड़ो समेत 20 खां वधीक ॻोठाणनि एहतिजाज कंदे चयो त असांजे ॻोठ जे औरतुनि पारां लॻायल इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। माशूक जामड़ो ॾोहारी क़िस्म जो माण्हू आहे जंहिं ॻोठ जे माण्हुनि ख़िलाफ़ रण ॿारे ॾिनो आहे। माशूक जामड़ो नामालूम हथियारबंदनि सां गॾिजी गुलाम नबी जामड़ो जे घर में सभु घिड़ी घर भातियुनि खे यरगमाल बणाए 1 लख रुपया रोक रक़म, सोना ज़ेवर ऐं कपिड़ा खणी वियो हो, जंहिं जी असां सेठार थाणे ते NC दाख़िल कराई, जंहिं तां हथ खणण लाइ माशूक जामड़ो पंहिंजी औरतुनि खे इस्तेमाल करे असां मथां बेबुनियाद इल्ज़ाम लॻाए असांखे हिरासा करे रहियो आहे ऐं चयो त माशूक जामड़ो नामी गिरामी चोर आहे। अकरम जामड़ो जे घर में दाख़िल थी 50,000 रोक खणी वियो ऐं इम्तियाज़ जामड़ो जूं सोलर प्लेटूं खणी वियो। हिन चयो त माशूक जामड़ो मोटरसाइकिल फुर कंदड़ आहे। हिन चयो त असां IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर पंहिंजी बिरादरी जे मोअज़िज़ माण्हुनि खे अपील था कयूं त असां मथां लॻायल इल्ज़ाम जी जांच कराए असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असां मथां कूड़ा इल्ज़ाम लॻाईंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजो थियल चोरियूं वापसी कराए माशूक जामड़ो खे गिरफ़्तार कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।